رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا وزير له ولا مشير له ولا معين له ولا ضد له ولا ند له. ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته وأتباعه، خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إذا قمتم إلى الصلاة فاغسلوا وجوهكم وأيديكم إلى المرافق وامسحوا برؤوسكم وأرجلكم إلى الكعبين. صدق الله العظيم. وبلغنا رسوله النبي الكريم، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। बदल दे दिल की दुनिया दिल बदल दे, खुदाया फजल फरमा दिल बदल दे। गुनहगारी में कब तक उम्र काटूं, गुनहगारी में कब तक उम्र काटूं,
बदल दे मेरा रास्ता दिल बदल दे। जो हो दीदार तेरा रोज़ महशर, जो हो दीदार तेरा रोज़ महशर, तू देखे मुस्कुरा कर दिल बदल दे। मेरी फरियाद सुन ले मेरे मौला, मेरी फरियाद सुन ले मेरे मौला, बना ले अपना बंदा दिल बदल दे। हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। बदल दे दिल की दुनिया दिल बदल दे, खुदाया फजल फरमा दिल बदल दे। खुदाया रहम फरमा दिल बदल दे। खुदाया करम फरमा दिल बदल दे। मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरों दोस्तों ऐं बुज़ुर्गों, अॼु जी असांजी तक़रीर में वुज़ू ऐं गुसल जे मुतालिक़ थोड़ो ॻाल्हाईंदासीं। हर वक़्तु जेको माण्हू वुज़ू में रहे थो पियो, हर वक़्तु उहो सआदत मंदी में गुज़ारे रहियो आहे। जेको लम्हो उनजो वुज़ू वारो आहे, उहो लम्हो उनजो सआदत मंदी वारो आहे। तव्हां पाण तजुर्बो करे ॾिसो, वुज़ू खां पहिरीं वारी कैफ़ियत ऐं वुज़ू खां बाद वारी कैफ़ियत में ॾींहुं राति जो फ़र्क़ु महसूसु थींदो। वुज़ू न आहे ऐं पंहिंजो पाण खे महसूसु कयो त मुंहिंजी कैफ़ियत छा आहे, अजीब कैफ़ियत हूंदी। ऐं जॾहिं वुज़ू अवां करे छॾियो, पोइ ॾिसो कहिड़ी रूहानियत महसूसु थी थिए, कहिड़ी तमानियत महसूसु थी थिए। वुज़ू करण सां ई अवां जे मथां रहमतुनि जो मींहुं शुरू थी वेंदो। ऐं बावज़ू रहण जो वॾो फ़ाइदो आहे। मिसाल जे तौर ते दिलि चए थो बाबा मां नफ़िल पढ़ा, हाणे केरु वुज़ू करे? सलातुल हाजात पढ़णी आहे, सलातुल तौबा पढ़णी आहे, सलातुल इस्तिग़फ़ार पढ़णी आहे, या तहियतुल मस्जिद पढ़णी आहे, त हाणे कीअं पढ़ां? वुज़ू केरु करे? सुस्ती थींदी। हर वक़्तु जेको माण्हू वुज़ू में हूंदो, उहो बिस्मिल्लाह रहमान रहीम मुसलो विछाए शुरू थी वेंदो। नफ़िल पढ़णु आसान थी वेंदो। या तिलावत जो शौक़ु थिए थो पियो, वुज़ू कयां वरी क़ुरान शरीफ़ खणा, हाणे तिलावत कयां, इन खां चङो आहे पहिरियों ई वुज़ू में हूंदो त सिर्फ़ु क़ुरान शरीफ़ खणणो पवंदो ऐं माण्हू तिलावत करणु आसान थी वेंदो। इलाही दोस्त फजर नमाज़ खां पोइ सूरत यासीन जा पढ़ंदा आहिनि, इलाही माण्हू सूरत रहमान पढ़ंदा आहिनि, इलाही माण्हू मग़रिब खां बाद में सूरत वाक़िया पढ़ंदा आहिनि, इशा खां बाद में सूरत मुल्क पढ़ंदा आहिनि। वुज़ू हूंदो त तकलीफ़ ई कोन हूंदी, सिर्फ़ु क़ुरान शरीफ़ खणी करे पढ़णो आहे। हाणे जेकॾहिं बिस्तरे ते सुतो पियो आहियां, राति जो वक़्तु आहे, दिलि थो चए सूरत मुल्क पढ़ां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जेको मां अल्लाह जो बानो राति जो सुम्हण खां पहिरीं सूरत मुल्क पढ़ंदो, अल्लाह तबारक व तआला हुनखे क़ब्र जे अज़ाब खां निजात अता फरमाईंदो। ऐं कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे इहो चए थो वुज़ू थो कयां त ॾुखियो थो लॻे, अॻुवाट वुज़ू में हूंदो, सिर्फ़ु हाणे पढ़ण जी देरि, क़ुरान शरीफ़ खणी करे।
इन करे क़ुरान हर वक़्तु माण्हू जेको वुज़ू में हूंदो त उनजे लाइ नफ़िल पढ़ण बि आसान हूंदो ऐं उन साॻे माण्हू जे लाइ तिलावत करण बि आसान थींदी। इन खां अलावा कॾहिं कॾहिं मसरूफ़ियत थी वेंदी आहे, वक़्तु थोरो हूंदो आहे, वुज़ू में हूंदो त माण्हू झटिपट नमाज़ पढ़ी सघे थो पियो। मिसाल जे तौर ते शादियुनि में माण्हू हले वियो ॾाढो मसरूफ़ थी वेंदो, शहर हले वियो माण्हू मसरूफ़ थी वेंदो, वुज़ू में हूंदो न 5 मिंट कढी करे झटिपट नमाज़ पढ़ी सघे थो माण्हू, न त वुज़ू जे लाइ अलॻि 5 मिंट कढणा पवंदा। इन करे बावज़ू माण्हू हूंदो त मसरूफ़ियत जे बावजूदि नमाज़ पढ़णु आसान थींदी। अल्लाह जूं बानियूं औरतूं जेके आहिनि निमाज़ी हूंदियूं आहिनि, पर शादियुनि में वेंदियूं आहिनि त वुज़ू कोन कंदियूं ऐं पोइ नमाज़ बि कोन पढ़ंदियूं। वुज़ू कंदियूं त मेकअप लही वेंदो, अॻुवाट वुज़ू करे मेकअप करे हाणे भले शादियूं में वञनि ऐं पोइ नमाज़ जो टाइम थी वञे त पासे ते मुसलो विछाए करे नमाज़ पढ़ी सघनि थियूं। कंहिं बि घर में सवलाई थी पवंदी वुज़ू हूंदो त। जेकॾहिं वुज़ू थियूं कनि त पोइ खानो ख़राबु थो थिए, पोइ परेशान थींदियूं। इन करे हर वक़्तु वुज़ू में रहणु घुरिजे, मर्द खे बि त औरत खे बि, ता त नमाज़ पढ़ण में आसानी थिए। तकिड़ो मूंखे कराची पुॼणो आहे, रस्ते में जेकॾहिं मूंखे नमाज़ जो वक़्तु मिली वियो, वुज़ू हूंदो झटिपट 2 रकातूं माण्हू पढ़ी करे जाए वरी हलणु शुरू करे छॾींदो। अहिड़ा वारा अलाह वारा बि ॾिठा या ॿुधा जिन जो हिकिड़ो वुज़ू 8-8 कलाक 10-10 कलाक हले थो, हिकिड़ो वुज़ू। हाफ़िज़ ग़ुलाम हबीब रहमतुल्लाह अलैह चकवाल जो हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रियो आहे, उन जे बारे में पीर ज़ुल्फ़कार अहमद नक्शबंदी दामत बरकातुहुम आली फरमायो त हिकु दफ़े ईशा नमाज़ जो उन बुज़ुर्ग वुज़ू कयो, रमज़ान जो महीनो, नमाज़ अदा कयूं, तरावियूं थियूं, तरावी खां बाद में महफ़िल हुस्न किरत हुजे, कारी साहिबान आया क़ुरान शरीफ़ ॿुधाईंदा, इहो प्रोग्राम हलंदो रहियो। हज़रत सगोरो पाण स्टेज ते में वेठो रहियो हता के सेरी जे टाइम ताईं ऐं बावज़ू वेठो रहियो। मुरीद उथियो पीर ज़ुल्फ़कार अहमद नक्शबंदी दामत बरकातुहुम फरमायो त मां वेझो वियुसि, मूं अर्ज़ु कयो हज़रत ताज़ो वुज़ू करिणो आहे? हज़रत साहब फरमायो न अल्हम्दुलिल्लाह असांजो वुज़ू एतिरो कचो थोरी आहे, इहो इशा जो वुज़ू थियल हुयो, सेरी जो वक़्तु थिए पियो, वुज़ू कामिल हो। उन ई साॻे वुज़ू सां वरी सेरी बि कई अथनि, उन खां बाद में वरी नमाज़ बि पढ़ी अथनि फजर जी नमाज़ खां बाद में दर्स ॾियणु शुरू कयूं। दर्स एतिरो ॾियणो जो सिज बि उभरी आयो, मुसलसल दर्स में। उन खां बाद में फरमायो त इशराक जो टाइम थी वियो, सभु दोस्त इशराक पढ़नि, पर सभिनी दोस्तनि इशराक पढ़ी, साईं बि इशराक पढ़ी। इहो साईं इशा नमाज़ वारो वुज़ू कयो हुयो, उन साॻे वुज़ू सां इशराक जी नमाज़ अदा फरमायो। उन खां बाद में पोइ आराम करण जे लाइ विया त पोइ ॿियो वुज़ू कयो, वुज़ू करे पोइ आराम कयो। इन मां अंदाज़ो लॻायो त घणा कलाक थी विया जेको मुसलसल वुज़ू में। अल्लाह तव्हां ई असांखे बि हमेशह बावज़ू रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वुज़ू करण वारो जेॾीमहिल वुज़ू करे थो, अल्लाह तबारक व तआला इन वुज़ू जी बरकत सां गुनाहनि खां आजो फ़रमाए थो पियो, गुनाह धोपिजे वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो मन तवज़्ज़अ फ़अहसनल वुज़ूअ, जंहिं वुज़ू कयो ऐं ॾाढो सुठो वुज़ू कयो, ख़रजत ख़तायाहु मिन जसदिही, उन जिस्म मां गुनाह छणंदा वेंदा। हथ धोईंदो हथनि वारा गुनाह, चेहरो धोईंदो, ज़बान कन अख वारा जेके बि चेहरे में आज़ा आहिनि इन जा गुनाह, पेर धोईंदो त पेरनि जा गुनाह, मथे जो मख कंदो त दिमाग़ सां जेके ख़यालात गुनाह कया हूंदा आहिनि उहे गुनाह, वुज़ू कंदो वेंदो गुनाह हुन जा धोपजंदा वेंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने चयो ख़रजत ख़तायाहु मिन जसदिही, उन जे जिस्म मां गुनाह छणंदा वेंदा आहिनि, लहंदा वेंदा आहिनि, निकिरंदा वेंदा आहिनि। हत्ता तख़रुज मिन तहत अज़फ़ारिही, हत्ता के हिन नहनि जे हेठियां बि को गुनाह लिकियलु हूंदो न त उहो बि धुलिजी वेंदो ऐं ख़तमु थी वेंदो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो बानो, वॾो फ़क़ीह, वॾो मुहद्दिस गुज़रिया, अल्लाह साईं करोड़ा रहमतूं नाज़िल फ़रमायो उन जे मथां।
उन उम्मत जे लाइ हिकिड़ी मशाल राह ॾिनी, फ़क़ाहत जो दरवाज़ो खोलियो ऐं लखे मसइलनि जो हल ॿुधायो। उन बुज़ुर्ग खे अलाह साईं कशफ जो दरवाज़ो खोलियो हुन जे लाइ। साईं पाण वुज़ू फरमाईंदो त पासे में ॿियो केरु वुज़ू कंदो न त उनजे वुज़ू सां जेको गुनाह किरंदो हो त हिन बुज़ुर्ग खे नज़र ईंदो। भाई ग़ीबत करे आयो, ग़ीबत वारो गुनाह वञे पियो, हीअ बदनज़री करे आयो, बदनज़री वारो गुनाह वञे पियो। हिकिड़े जो नज़र आयो, ॿिए जो नज़र आयो, टे जो नज़र आयो, हीअ बुज़ुर्ग परेशान थी वियो। पोइ अची अलाह खां रोई रोई करे दुआऊं घुरी, अलाह तो ॿारनि जा गुनाह ढकिया आहिनि त मुंहिंजी अखियुनि खां बि ढकणु फरमा। बार बार दुआ घुरी, बार बार दुआ घुरी, बार बार दुआ घुरण खां बाद में इहा कैफ़ियत ख़तमु थी। त इन मां बि ख़बर पए थी त अलाह जेको वुज़ू करे थो पियो त अलाह साईं हुनजे गुनाहनि खे धोअणु फरमाए थो पियो। वुज़ू कजे त सुन्नत मुताबिक़ कजे, बग़ैर सुन्नत जे वुज़ू कबो या नाक़िस वुज़ू कबो त उनजो फ़ाइदो कोन थींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे वेझो क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरीं उहे ॿ शख़्स हूंदा जिन जे अंदरि ॿ सिफ़तूं हुजनि या हिकिड़ी सिफ़त हुजे। नंबर हिकु उहो माण्हू जेको सुन्नत जो पाबंद हूंदो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो हूंदो, क़यामत जूं होलनाकियूं हुनखे परेशान कोन कंदी। नंबर ॿ जेको कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ंदड़ हूंदो, उहो बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो हूंदो। इहे ॿिनि अमलनि ते केरु कारबंद हूंदो या हिक ते पाबंद हूंदो त क़यामत जे ॾींहुं सभ खां वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो हूंदो। सुन्नत जो पाबंद हुजे ऐं हमेशह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ंदड़ हुजे, कसरत सां दुरूद पढ़ंदड़ हुजे। जेकॾहिं असां वुज़ू सुन्नत मुताबिक़ कंदासीं त असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो जेकी ॿियनि अमलियात मंझां हिकिड़ो अमल असांजो सुन्नत मुताबिक़ थी वेंदो। त इहो हिकिड़ो ज़रियो बणिजंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे वेझे थियण जो। ऐं वुज़ू जो हिकिड़ो हीउ बि फ़ाइदो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मां हौज़ कौसर ते बीहंदुसि। हौज़ कौसर ते बीहंदो एॾो वॾो आहे, ॿ इलाइक़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻणे ॿुधाया। इन इलाइक़े खां वठी इन इलाइक़े जेॾो इहो वॾो हौज़ हूंदो, एॾो वॾो हूंदो। मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते बीठो हूंदुसि। उते जेके कप रखियल हूंदा, गिलास रखियल हूंदा, उहे एॾा हूंदा आसमान ते जेतिरा सितारा न ओतिरा हूंदा। मां पीआरींदुमि पंहिंजी उम्मतिन खे। साहबी अर्ज़ु कयो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लखे माण्हू, करोड़े माण्हू, खरबे माण्हू मौजूदु हूंदा, तव्हां पंहिंजे उम्मतिन खे कीअं सुञाणींदव उते? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, मुंहिंजा उम्मती जिन जिन आज़ा सां वुज़ू कंदा आहिनि न, उहे उज़वा क़यामत जे ॾींहुं चमकंदा उन्हनि जा। मां सुञाणींदुमि त हीउ मुंहिंजो मोहम्मद जो उम्मती आहे। आज़ा वुज़ू चमकंदा, ॿाहूं, चहिरो, पेर, इहे जेके जिस्म जा आज़ा जिन जिन ते असां वुज़ू कंदा आहियूं न, इहे चमकंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां उनखे सुञाणींदुसि परे खां त मुंहिंजो उम्मती आहे। वॾो फ़ाइदो आहे वुज़ू में रहण जो, वुज़ू करण जो। अलाह साईं तव्हां ऐं असांखे नबी साईं जे हथनि मुबारकनि सां हौज़े कौसर जा जाम नसीब फरमाए। वुज़ू सुन्नत मुताबिक़ कजे, तरीक़ो ॿुधाए छॾियां। नंबर हिकु, वुज़ू हमेशह मथां ई जॻह ते कजे, तव्हां त पाणी खे वहण में आसानी थी वञे। ईअं न थिए त हेठां ई जॻह ते कजे त उनजा छंडा असांखे लॻनि। वुज़ू जे पाणी खां जेतिरो बचिजे ओतिरो बहितरु आहे, जेतिरो ताक़त में आहे। छो करे इन सां गुनाह झड़नि था। उहे साॻियो पाणी पलीत कोन्हे, पाणी इहो पलीत कोन थींदो आहे, पर इन सां गुनाह किरंदा आहिनि। उहे गुनाह असांजे जिस्म खे न लॻणु घुरिजनि। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त गुनाह धोपजंदा पाणी सां, त उहो पाणी भले गुनाह हेठि वञी किरनि, असांजे जिस्म खे न लॻनि। त मथां ई जॻह ते अलहमदिल्ला जदीद दौरु आहे, माण्हू वुज़ू खाना ठही था वञनि, कुर्सियूं ठही थी वञनि, उन्हनि ते माण्हू आराम सां वेही करे वुज़ू करे थो पियो। जेकॾहिं अहिड़ी सहूलियत मौजूदु न आहे त कोशिशि कजे मथां ई जॻह ते वुज़ू कजे, तव्हां त पाणी जे वहकरे खे आसानी मिले, असांजी तरफ़ न अचे। वुज़ू जे आदाब मञा इहो हिकिड़ो अदब इहो बि आहे त वुज़ू जेॾी महिल शुरू कजे त काबतुल्लाह जी तरफ़ मुंहुं कजे। ॿिए पासे कबो त बि सही आहे, वुज़ू थी वेंदो, पर काबतुल्लाह जी तरफ़ कजे त इहो मुस्तहब ऐं बहितरीनु अमल आहे। जेकॾहिं अहिड़ो वज़ू खानो आहे जिते काबे जी तरफ़ चहिरो बि थिए थो ऐं वरी अहिड़ी तरफ़ बि थिए थो या काबे खे पुठी थी अचे या पासराटी थी अचे, त कोशिशि कजे उन जॻह ते वेझे जिथे काबतुल्लाह जे चहिरो थी वञे।
हूँ भी सही आहे, पर बहितर ऐं अफ़ज़ल क़ाबिल चहिरो आहे। सभ खां पहिरीं बिस्मिल्लाह पढ़जे। 4 दुआऊं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मनक़ूल आहिनि वुज़ू करण जूं, शुरू करण जूं। नंबर 1 बिस्मिल्लाह सिर्फ़ु पढ़जे, बिस्मिल्लाह ऐं पोइ हथ धोअणु शुरू कजे, या पूरी बिस्मिल्लाह पढ़जे। नंबर 2 ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, पोइ वरी पूरी दुआ पढ़णु शुरू कजे, पोइ हथ धोअणु शुरू कजे। नंबर 3 या बिस्मिल्लाहि वल्हम्दुलिल्लाह, इहा दुआ पढ़जे ऐं पोइ वरी हथ धोअणु शुरू कजे। नंबर 4 या पढ़जे बिस्मिल्लाहिल अज़ीम वल्हम्दुलिल्लाहि अला दीनिल इस्लाम। चौथे नंबर ते इहा दुआ आहे। जेका बि यादि हुजे बिस्मिल्लाह, सभिनि खे यादि आहे, माण्हू बिस्मिल्लाह पढ़ी करे शुरू करे। 4 दुआऊं पढ़े थो, के बि 3 पढ़े थो, के बि 2 पढ़े थो, का बि 1 पढ़े थो, त काफ़ी थी वेंदी। जेतिरी वधीक यादि हुजनि त माण्हू वधीक पढ़णु घुरिजे, ओतिरो अजर मिलंदो। असांजे साइड में असांजो पेश इमाम मस्जिद जो 25-28 साल इमाम रहियो साईं सिकंदर, जरो उमिरि 80 थी वियो आहे, कोटड़ी में हाणे रहे थो पियो। उन असांखे सभ खां पहिरीं इहा दुआ सेखारी, पुटु पढ़ो बिस्मिल्लाह। असां जीअं वुज़ू ते अचूं पोइ आवाज़ु ईंदो, पुटड़ो पढ़ो बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह, पुटड़ा पढ़ो बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह, उतां असां यादि कईसीं बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह। पोइ हिकिड़ो ठेकेदार मिलियो, चए मां हदीस जो ठेकेदार आहियां, इहा हदीस में आहे ई कोन दुआ। असां चयो भाई, चए थो मां ठेकेदार आहियां हदीस जो, ऐं चए थो न आहे, त पोइ असां वरी पाण छॾे ॾिनसीं। बाद में मां पाण पढ़ियुसि, आलिम थियुसि, पोइ वरी किताबूं जॾहिं पढ़ियूंसीं त ॾिठोसीं त इहा हदीस मुबारक में लिखी पई। हदीस तिबरानी शरीफ़ में लिखियलु आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जेको बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह पढ़ी करे वुज़ू कंदो, जेसि ताईं वुज़ू में रहंदो, हिकिड़ो फ़रिश्तो हुन सां गॾु रहंदो, उहो हुन जूं नेकियूं लिखंदो रहंदो। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह। पोइ हथ धोइजनि, हथ धोइजनि कराई ताईं, 2 हथ धोइजनि ऐं 3 दफ़ा धोइजनि, सुठे नमूने सां धोइजनि। हिननि जे अंदरि, आङुरनि जे अंदरि ताईं बि पाणी पुॼणु घुरिजे। उन खां बाद में गुरड़ी कबी। ॾंदण आहे त ॾंदणु ॾिबो। ॾंदण जे लाइ सुन्नत तरीक़ो इहो आहे त गिराठ जेतिरो हुजे, आङुर जेतिरो थुल्हो हुजे या सनो, इहो जेको आङुर आहे एतिरो ई हुजे। इन खां घटि बि सही आहे, वधि बि सही आहे, पर बहितर ऐं मुनासिबु इहो ई आहे। उनखे पकड़ण जो तरीक़ो इहो आहे, आङुरियूं जूं 3 आङुरियूं जेके पहिरियूं आहिनि, शहादत वारी आङुरी ऐं विची आङुरी ऐं उन खां बाद वारी आङुरी, 3 आङुरियूं मथियां हुजनि ऐं चीच ऐं आङूठो हेठियां हुजे, उनखे अहिड़े नमूने सां पकड़िजे। इनखे पकड़ण खां बाद में हुनजो ब्रुश ठाहिजे या ठहियलु हुजे त बसि ॾियणु शुरू कजे। पहिरियां साॼे पासे ॾंदणु कबो, पोइ खाॿे पासे ॾंदणु कबो, पहिरियां साॼे पासे ॿाहिरां कबो, पोइ खाॿे पासे साॼे पासे अंदरां कबो, वरी खाॿे पासे ॿाहिरां कबो और खाॿे पासे अंदरां कबो। हमेशह जेको बि नेकी वारो कमु हूंदो न, उनजी जी इब्तिदा साॼे पासे खां कबी। त हिन में बि पहिरियां साॼे पासे कबो ॾंदणु, पोइ वरी खाॿे पासे ॾंदणु कबो। जेकॾहिं ॾंदणु मौजूदु न आहे त पोइ ख़ाली आङुर सां ई पंहिंजो ॾंदनि ते घुमाइणु काफ़ी रहंदो। 3 दफ़ा गुरड़ी कबी ऐं 3 दफ़ा गुरड़ी सुठे नमूने सां सॼे वात में फेराइबी। 3 दफ़ा। जेकॾहिं वुज़ू जेकॾहिं रोज़ो आहे त पोइ एहतियात कबी ऐं ईअं न थिए त अहिड़े सुठे नमूने चकर में पाणी अंदरि हलियो वञे। पोइ सरसरी गुरड़ी करण बि काफ़ी रहंदो। उन खां बाद में नक में पाणी विझिबो। पाणी विझण जो तरीक़ो इहो आहे त साॼे हथ सां पाणी खणिबो ऐं नक में जे नथननि में नासुनि में विझिबो। खाॿे हथ जी चीच सां वरी इन नासुनि खे साफ़ु कबो। हाणे इहो शर्फ़ ऐं फज़ीलत वारो कमु न आहे, इन करे इनखे खाॿे हथ सां धोइबो ऐं वरी खाॿे पासे वारे जेको हिनखे वेझो आहे, पहिरीं नास इन हिन में विझिबो, पोइ वरी हिन नास में विझिबो। खाॿे पासे वारे में पहिरीं विझिबो ऐं साॼे पासे वारे में बाद में विझिबो। इनखे सुठे नमूने सां साफ़ु कबो। जेकॾहिं का गंदगी हुजे त उनखे कढी छॾिबो। अच्छा, पाणी जेको आहे न, हीअ असांजो नक 2 हिसनि ते मुश्तमिल आहे। पहिरियों अॻियों हिसो जेको आहे नरम हॾी ते मुश्तमिल आहे ऐं पोयों हिसो जेको आहे मज़बूत हॾी ते मुश्तमिल आहे। त थोरो नक में पाणी विझिबो ऐं थोरो साह बि छिकिबो त हिन मज़बूत हॾी ताईं पुॼी वञे। हे नरम पुॼी वञणो, हल्को लॻणु, अहिड़ो बि ज़ोर सां न छिकिबो कि पाणी दिमाग़ में हलियो वञे। हल्को छिकिबो, या तव्हां महसूसु कयो था इहो हणण सां ई न मथे ताईं हलियो थो वञे त काफ़ी आहे बसि।
ना पोइ नक खे छिणकबो ऐं खाॿियो हथु हुनजे मथां रखी करे, साॼो हथु न खाॿो हथु मथां रखी करे नक खे छिणकबो, माना आवाज़ हवा कढिबी। तव्हां त जेकॾहिं का आङुर सां गंदगी न निकिती हुजे त वरी हवा सां निकिरी वञे। उनखां बाद में चहिरे खे धोइबो। अच्छा, गुरड़ी बि 3 दफ़ा कबी। उज़ू आहे जेके बि धोइबा न वज़ू में उहे 3 दफ़ा धोइबा, सुन्नत इहा आहे। चहिरे खे धोइबो। चहिरो केतिरो धोइणु घुरिजे? पेशानी जे वारनि खां वठी ओ हेठि निड़ घुट ताईं, ऐं हिन कन जी हिन पापड़ी कची पापड़ी खां वठी हिन कन जी कची पापड़ी ताईं इहो सॼो चहिरो आहे। इनखे 3 दफ़ा धोइजे, सुठे नमूने सां साफ़ु कजे। अखियुनि में जेकॾहिं का गंदगी आहे त उनखे बि साफ़ु कजे ऐं कोशिशि कजे पंहिंजे ॿारनि खे सुठे नमूने सां वज़ू कराइजे। नंढड़ा ॿार ॾिसंदो आहियां वज़ू कराईंदा आहिनि न, त हुनजो हीउ पासो ॾाढ़ी वारो पोयों हिसो जेको आहे जिथे ॾाठूं रखियल आहिनि इहो सुकल हूंदो आहे। वीचारा तकड़ में या न ख़बर न हुजण जे करे अणवाक़फ़ियत जे करे रहियल हूंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं वॾनि जो बि रहियल हूंदो आहे। इन करे सुठे नमूने सां वारनि जी पेशानी खां हीअं कन जी पापड़ी ताईं खणी अचिबो, वरी निड़ घुट खां वरी हिन कन जी पापड़ी खां वठी पेशानी जे वारनि ताईं इहो सॼो चहिरो आहे, इस ताईं धोइणो आहे। उनखां बाद में ॾाढ़ी ॾिसबी। जेकॾहिं ॾाढ़ी आहे सन्हड़ी ऐं छिडी ॾाढ़ी आहे त पोइ मुंहुं धोइण सां ई उहो धोपिजी वेंदी ऐं पाणी अंदरि ताईं हलियो वेंदो, पोइ काफ़ी आहे। पर जेकॾहिं ॾाढ़ी आहे घाटी त पाणी अंदरि ताईं कोन वेंदो, इन करे थोरो थोरो पाणी ॾाढ़ी में बि विझणु घुरिजे, तव्हां थोरो अंदरि ताईं बि हलियो वञे। ऐं उनखे अलावा ॾाढ़ी में ख़िलाल बि करणु घुरिजे। ख़िलाल जो तरीक़ो इहो आहे जो हथु साॼो हीअं ऊंधो कजे, यानी हथ जी पुठी पंहिंजे तरफ़ हुजे ऐं पोइ हीअ ॾाढ़ी खे हेठियां खां विझी करे अंदरियां हीअं ख़िलाल कजे। उनखां बाद में ॿाहुनि खे धोइणो आहे। इन में ॾाढी कोताही थींदी आहे। चङनि भलनि माण्हुनि जूं ॿाहूं जॾहिं महिल धोईंदा आहिनि त ठूठूं सुकल रहिजी वेंदियूं आहिनि। हथ खां वठी हिन ठूठुनि ताईं सॼो धोइणो आहे, बल्कि ठूठ खां मथे ताईं पाणी हुजे। तव्हां त ठूठ सुठे नमूने सां आली थी वञे। जेकॾहिं ठूठ बि रहिजी वई त वज़ू कोन थींदो, ऐं वज़ू न थींदो त निमाज़ ऑटोमेटिकली कोन थींदी। वज़ू कामिल हूंदो त निमाज़ थींदी, वज़ू नाक़िस हूंदो त वज़ू कोन थींदी, निमाज़ कोन थींदी। इन करे एहतियात सां हिन ॿाहुनि खे बि सुठे नमूने सां धोइणु घुरिजे, ठूठुनि खे धोइणु घुरिजे। इहे जेकॾहिं सुकियूं रहिजी वियूं त निमाज़ कोन थींदी ऐं वज़ू बि न थींदो। पहिरियां साॼी ॿांह धोइणी आहे, पोइ खाॿी ॿांह धोइणी आहे। पहिरियां साॼी ॿांह 3 दफ़ा धोइणी आहे, खाॿी ॿांह बि 3 दफ़ा धोइणी आहे। उनखां बाद में मथे जो मसह कबो। इन करे ॿुधायां थो सभु ॻाल्हियूं जो हर हिकु माण्हू खे जेकॾहिं असां कोताही ॾिसूं था त चई नथा सघूं। को वॾेरो आहे, को ऑफिसर आहे, ऐं टके जो मौलवी असांखे ॻाल्हि थो ॾसे पिणु रस्ते ते बीहारे करे। इन करे हिकु ई दफ़ो असां मजलिस में ॿुधाए करे हुजत ताम था कयूं त बाबा अलाह जा बानो वज़ू सिखी वठो। के दोस्त अची शिकायत बि ॾिना, बाबा फलाणे सही वज़ू कोन कया, तव्हां सम्झायोसि। हाणे मौलवी जेको आहे न, माशरे जे अंदरि 3 क़िस्मनि जा माण्हू रहनि था। हिकिड़ा माण्हू मौलवी खे नौकर सम्झंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू मौलवी खे मुर्शिद सम्झंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू मौलवी खे हमसर सम्झंदा आहिनि, पंहिंजो पाण वांगुरु सम्झंदा आहिनि। चवंदा जीअं असां बि ख़ुशि आहियूं तीअं उहो बि ख़ुशि आहिनि, बसि ठीकु आहे, जीअं असां इंसान उहो बि इंसान आहिनि। त के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके नौकर सम्झंदा आहिनि ऐं उनजे मिज़ाज खे तव्हां असां सम्झी सघूं था, हे असां कहिड़े नमूने सां बिहेव करे थो, त असां हुनखे सम्झी सघूं था कहिड़े नमूने सां असां सां मिले थो पियो ऐं असांखे कहिड़ी कैटेगरी में रखे थो पियो। पोइ हुनखे चवणु माना बाहि लॻाइणु। पोइ ॿिए भेरे हथ बि कोन मिलाईंदो, सलाम कोन कंदो, रस्ते ते कोन ईंदो। हिकिड़े अलाह जे बाने तकड़ में अची फजर नमाज़ ते आज़ान ॾेई छॾी, ॾाढ़ी हुअसि कोन, ॾाढ़ी न हुअसि, हुन आज़ान ॾेई छॾी। उनखे पंहिंजी साबिक़ा मोज़िन मना कई त बाबा ॾाढ़ी न आहे, साईं मना कंदो आहे, जेके ॾाढ़ी न आहे हुन तकबीर हणे न आज़ान ॾे, तव्हांजो आज़ान ॾिनी आहे, आईंदा इहा तकड़ न कजो। आयो तकिड़ो मोज़िन सुतो पियो हुजे, पोइ हुन ॾिठो त हाणे मोज़िन सुतो पिया, मां वज़ू करे आयो आहियां, जीअं मोज़िन खे उतां ई त वज़ू करो, वज़ू करण जो पाण लाउड स्पीकर खोले शुरू थी वियो। हुनखे मोज़िन मना कयो, हू मूंसां ॻाल्हाइणु छॾे वियो, मूंखे त ख़बर बि न हुई। के माण्हू इन कैटेगरी में बि रखंदा आहिनि। मोज़िन हुनखे मना कयो आहे, साईं मना कंदो आहे बग़ैर ॾाढ़ी आज़ान न आहे ॾियणी, हू मूंसां ॻाल्हाइणु छॾे वियो।
मूं ॾिठो हुनजो चहिरो ई फिरियल हुजे, पोइ 2 ॾींहंनि खां पोइ 3 ॾींहंनि खां हुन ॿुधायो मूंखे साईं न फलाणे माण्हू हीअ आज़ानी न, मां हुनखे मना कयो अथव। मूं चयो हुनजो रवैयो ॾिठो आहे, सम्झां थो त मूंसां बि काड़जी आहे। त हर हिकु माण्हू खे माण्हू मूं ते नथो चई सघे, इन करे हीउ तरीक़ो ॿुधाए थो छॾियां, तव्हां बि सिखो, मूंखे बि सेखारण जो मौक़ो मिले। अलाह साईं मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मथे जो मख कबो, इन जा 2 तरीक़ा आहिनि। हदीस बारका में ईंदो आहे त बिल इस्तिआब मथे जो मख कजे। बिल इस्तिआब माना सॼे मथे जो मख कजे। इन करे मुफ़्ती अब्दुर सखरवी साहिबु लिखियो आहे त 2 तरीक़ा आहिनि मथे मख करण जा। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त हथ आला कयो, हथ आला करे इन आङुरनि खे पाण में मिलायो, सवाइ शहादत वारी आङुरी ऐं आंगूठे खे इन्हनि खे न मिलायो। 3 आङुरियूं हेठियूं जेके आहिनि 2 आङुरनि खे पंहिंजो पाण सां ई मिलाए करे ऐं पोइ वरी पेशानी जे वारनि खे रखो ऐं आङुरनि खे बि मथे ते रखो ऐं कननि खे हथेली खे बि मथे ते रखो, हथेलियूं ई कननि ताईं अची वञनि, कननि सां टच कनि। हिते रखी करे हाणे हिनखे सिधो पोयां ताईं खणी वञो। सॼो मथो मख थी वियो। मर्द जो बि ईअं थींदो, औरत जो बि ईअं थींदो। पोइ रहियूं ही आङुरियूं, हिननि आङुरियूं जेके शहादत जूं आङुरियूं, शहादत वारी आङुरी साॼे पासे वारी साॼे कन में अंदरियां घुमाइबी, खाॿे पासे वारी खाॿे कन में अंदरियां घुमाइबी। पोइ रहियो आङूठो, इन आङूठे खे पोएं पासे खां कननि जे घुमाए छॾिबो। साॼे पासे वारो आङूठो साॼे पासे खां घुमाइबो ऐं खाॿे पासे वारो आङूठो खाॿे कन जे मथां घुमाए छॾिबो। इहो थी वियो मथे जो मख ऐं कननि जो मख। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त ईअं न कजे, बल्कि 3 आङुरनि खे मिलाइजे ऐं 3 आङुरनि खे पेशानी ते रखिजे, हिन हथेली खे न रखिजे। इन आङुरनि खे रखी यको पोइ हिते ताईं खणी वञे, पोइ इन आङुरनि खे मथे कजे, पोइ हथेलियुनि खे पोयां खां रखिजे, पोइ उन्हनि खे वरी साॼे ताईं खणी अचिजे, मथे कननि खां मथां ताईं अॻियां खणी अचिजे। जॾहिं इहो खणी आयो, हाणे वरी आङुरियूं बचियूं ऐं आङूठो बचियो। आङुरियुनि खे उअं ई इस्तेमालु कबो आहे कननि में, आङूठे बि उअं ई इस्तेमालु कबो कननि जे ॿाहिरां खां। ॿियो तरीक़ो इहो आहे। पहिरें तरीक़े में वार असांजा सही सलम हूंदा जीअं पंहिंजे तरीक़े ते आहिनि। ॿिए तरीक़े में पोयां जा वार वरी अॻियां अची वञनि था, त वार अॻिते पोइ थी वञनि था। पर कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न आहे, सुन्नत मुताबिक़ अमल कंदासीं, अजर मिलंदो इंशाअल्लाह। मथे जो मख थी वियो। उन खां बाद में ही हथनि जी पोयारी जेका आहे मख खां बाद में, इहा वरी गर्दन ते पोयां खां घुमाए छॾिबी। इहो हिन जो मख थी वेंदो, ॻीची जो मख, ॻीची जो न, हिन पोयां गुद्दी जो मख थी वेंदो, मस करे छॾिबो। वुज़ू जे अंदरि हिकिड़ी दुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम फ़रमाई आहे, उहा दुआ पढ़णु घुरिजे। अल्लाहुम्म अग़फ़िर ली ज़ंबी व वस्सिअ ली फ़ी दारी व बारिक ली फ़ी रिज़्क़ी। इन में 3 इनामात जो ज़िक्र आहे। नंबर 1, अल्लाहुम्म अग़फ़िर ली ज़ंबी, अल्लाह मुंहिंजा गुनाह माफ़ फरमा। अच्छा, हिकिड़ी गुज़ारिश कयां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जेको माण्हू वज़ू करे थो पियो त हुनजा गुनाह छड़नि था पिया, त उहे गुनाह जेके छड़ंदा आहिनि न, उहे सग़ीरा गुनाह हूंदा आहिनि। इहा दुआ पढ़ंदो न त कबीरा गुनाह बि माफ़ थी वेंदा। माना वुज़ू जी बरकत सां सग़ीरा ऐं कबीरा ॿई गुनाह माफ़ थी सघनि था पिया। पर वुज़ू आज़ा सां, वुज़ू जे आज़ान खे धोइबो त सग़ीरा गुनाह माफ़ थींदा आहिनि, ऐं जॾहिं इहा दुआ पढ़बी त कबीरा गुनाह गॾो गॾु माफ़ थी वेंदा। छो करे कबीरा गुनाह हमेशह तौबा ऐं इस्तग़फ़ार सां ई माफ़ थींदा। नंबर 1, अल्लाहुम्म अग़फ़िर ली ज़ंबी। नंबर 2, व वस्सिअ ली फ़ी दारी, अल्लाह मुंहिंजे घर खे वुसअत अता फ़रमा। ॿियो इनाम इहो। नंबर 3, व बारिक ली फ़ी रिज़्क़ी, अल्लाह मुंहिंजे रिज़्क़ में बरकत अता फ़रमा। कुझु अलाह वारा इहो वज़ीफ़ो बि ॾींदा आहिनि त बाबा जेकॾहिं कंहिंखे पंहिंजो घर कोन्हे ऐं हू ज़ाती घर जी चाहत रखे थो पियो, वुज़ू जे दरमियान इहा दुआ पढ़ंदो रहे, उनजी नियत कंदो रहे, इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला ग़ैब मां फ़ैसिलो फ़रमाईंदो, उनखे ज़ाती घर अता फ़रमाईंदो। जेके पंहिंजो ज़ाती घर न आहे, जेके नौकरी न आहे, ड्यूटी न आहे, रिज़्क़ में तंगी अथसि, इहा दुआ पढ़ंदो रहे वुज़ू में जे दरमियान में, अल्लाह से उनजे लाइ रिज़्क़ जा दरवाज़ा खोलणु फ़रमाईंदो। इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम कयल दुआ आहे। आख़िर में पेर धोइणा आहिनि ऐं पेरनि में बि कोताही ॾाढी थींदी आहे। मसलन भेॾियूं रहिजी वेंदियूं आहिनि सुकियूं सुकियूं, हालांकि भेॾियुनि खे बि धोइणो आहे, पेरनि खे सुठे नमूने सां धोइबो। ॿिन्ही उनजे आङुरनि जे दरमियान में जेको खला आहे, इन खे बि सुठे नमूने सां आङुर हणी करे साफ़ु कबो, तां त आख़िर ताईं पाणी पुॼी वञे। पहिरियां साॼो पेर धोइबो, पोइ खाॿो पेर धोइबो, साॼो पेर 3 दफ़ा धोइबो, खाॿो पेर 3 दफ़ा धोइबो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि वुज़ू कयो ऐं उनजी भेॾी सुकी जी सुकी रहिजी वई,
अल्लाह जे रसूल फरमाए क़यामत जे ॾींहुं इहा भेड़ी जहन्नम जी बाहि में साड़ी वेंदी। वैलुल लिल अअक़ाब मिनन नार, हलाकत आहे उन्हनि भेड़ियुनि जे लाइ जेके पाणी वुज़ू कंदे कोन आलियूं कयूं वयूं। जेकॾहिं आलियूं न थींदियूं न ई धोतियूं वयूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जहन्नम जी बाहि में हिननि खे साड़ियो वेंदो। अलियाज़ु बिल्लाहि तआला। इन करे कोशिशि कजे त पेरनि खे बि सुठे नमूने सां भेड़ियुनि समेत धोइजे। वुज़ू मुकमल थी वियो, हाणे दुआ घुरबी। वुज़ू जी शुरू वारी दुआ ॿुधाई, दरमियान वारी दुआ ॿुधाई, आख़िर वारी दुआ ॿ दुआऊं। नंबर 1 अशहदु अल्ला इलाहा, आसमान जी तरफ़ चेहरो करे पढ़ियो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया जे वुज़ू कयो ऐं सुठे नमूने सां वुज़ू कयो, पोइ इहा दुआ पढ़ी, अल्लाह तबारक व तआला जन्नत जा 8 दरवाज़ा उन बाने जे लाइ खोलणु फरमाए थो पियो। गॾो गॾु ॿी दुआ बि अचे थी, ॿई गॾु पढ़ी छॾियूं त बि ठीकु आहे, हिकिड़ी का पढ़िजे त बि ठीकु आहे। अल्लाहुम्म जअलनी मिनत तव्वाबीन वजअलनी मिनल मुतत्तहिरीन। अल्लाह मूंखे तौबा करण वारनि मंझां बि बणाए ऐं मूंखे पाक रहण वारनि मंझां बि बणाए। इहा दुआ पढ़िजे त इहा बि अहादीस मुबारका में मनक़ूल आहे। ॿई पढ़जनि त बि सुठो आहे, हिकिड़ी पढ़जे त बि सुठो आहे। हिकिड़ी कोताही इहा थींदी आहे, औरतुनि खे नथ पातल हूंदी आहे नक ते, या अंगूठी पातल हूंदी आहे आंगुर में, या चूड़ियूं पातल हूंदियूं आहिनि ॿाहनि में, या मर्द खे घड़ी पातल हूंदी आहे हथ में। हाणे ॾिसबो त जेकॾहिं उहे ढिला आहिनि ऐं वुज़ू करण सां ई उते पाणी आराम सां पुॼी वेंदो, जीअं नथ में अंदरि पाणी पुॼी थो वञे, या चूड़ियूं बि एतिरियूं ढिलियूं आहिनि अंदरि पाणी पुॼी थो वञे, या अंगूठी एतिरी ढिली आहे जो हुन में पाणी पुॼी थो वञे, या घड़ी एतिरी ढिली आहे जो हुन हेठि ताईं पाणी पुॼी थो वञे, त पोइ ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर पोइ बि हुनखे लुॾाइणु मुस्तहब अमल आहे, तव्हां त आराम सां पाणी पुॼी वञे। पर जेकॾहिं सख़्तु आहिनि त हुनखे पंहिंजी जॻह छॾाइणी पवंदी, जॻह छॾाए करे उते पाणी पुॼाइबो, पोइ वरी हुनखे पंहिंजी जॻह ते आंदो विबो। जेकॾहिं न छॾायोसीं हुन सख़्तु हुजण जे बावजूदि, त पोइ वुज़ू न थींदो। अगरि छो न ही फुल्ली थोरी हूंदी आहे नंढड़ी ऐं हुन में थोरी जॻह सुकल रहिजी वेंदी न, पोइ बि वुज़ू कोन थींदो। इन करे एसि ताईं पुॼाइणु पाणी बि लाज़मी आहे। हिकिड़ी गुज़ारिश, वुज़ू कंदे महिल इसराफ़ ॾाढो कयो वेंदो आहे पाणी जो। बिस्मिल्लाह करे असां पाणी खोलींदा आहियूं ऐं बसि ईअं शावर खोले छॾियोसीं। जेकॾहिं घर में वॉश बेसन ते वुज़ू कयूं था, उते बि ईअं ई कंदासीं, सुठे नमूने खोले छॾींदासीं, पोइ एहतियात ई कोन कंदासीं त पाणी कीअं पियो ज़ाया थिए। गुज़ारिश अवांखे इहा कयां, जेकॾहिं समुंड किनारे ते वुज़ू कयो न, त पोइ हुन मां इसराफ़ खां कमु वरितो वियो न, त इहो बि गुनाह आहे। हिते त पाणी जी हुई खोट आहे। अवां माशाअल्लाह हुन पटी ते रहो था पिया, जेका पटी ॾींहं में 2-3 दफ़ा पाणी ईंदो हूंदो। असां वारे पासे रहो त तव्हांखे पाणी जी क़दुरु ख़बर पइजी वञे। केॾी महिल असांखे टैंकर घुराइणो पवंदो आहे, 2000 रुपये 1500 रुपये टैंकर, पाणी कोन्हे घर में, पाणी विझण लाइ, वुज़ू करण लाइ, नमाज़ पढ़ण लाइ, ही कोन, छा कयोसीं। एॾी तंगी आहे पाणी जी। इन करे हिते गिरे नोम्स में दोस्तनि खे ॾिसंदा आहियूं, पाणी खोलींदा आहिनि, अहिड़ो आवाज़ु थींदो आहे जो हुते असांजे कुंड में ॿुधण में थो अचे। माना एॾो खोलियो वियो न त आवाज़ु होसि ताईं थो अचे। थोरो पाणी खोलिजे, सुठे नमूने सां वुज़ू कजे, आहिस्ता आहिस्ता भले वुज़ू कजे, पर थोरो पाणी खोलिजे। तव्हां पाणी घणो ज़ाया न कजे, इसराफ़ गुनाह आहे ऐं असांखे हुअं ई पाणी जी खोटी आहे, उन में एहतियात करणु लाज़मी आहे ऐं ज़रूरी आहे। इहो थियो वुज़ू। हाणे आहे गुस्ल। अल्लाह साईं हयाती ॾिनी त वरी ॿिए भेरे इंशाअल्लाह बयानु कंदासीं। वरी इरादो इहो हो त तयमुम खे बि बयानु कंदासीं, पर इंशाअल्लाह ॿिए भेरे वुज़ू गुस्ल ऐं तयमुम खे बयानु कंदासीं। अल्लाह खां दुआ, अल्लाह ईमान जी ज़िंदगी मां ते मौत नसीब फ़रमाए।